नासरीन तेज़ बरसातुनि सबबि लाड़काणे ज़िले में अॼु खां 6 ॾींहं तालीमी इदारा बंदि रखण जो ऐलान कयो वियो आहे। DC 22 खां 27 अगस्त ताईं निजी तोड़े सरकारी तालीमी इदारा बंदि रखण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। सखर ज़िले में बि तेज़ बरसातुनि सबबि अॼु खां 2 ॾींहनि लाइ सरकारी तोड़े निजी तालीमी इदारा बंदि रहंदा। DC सखर पारां शहरनि खे बरसातुनि दौरान गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरण जी हिदायत कई वई आहे। शहीद बेनज़ीराबाद ज़िले में अॼु सरकारी ऐं निजी तालीमी इदारा बंदि रहंदा नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। लगातार बरसात गौसपुर उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में तबाही मचाए छॾी। लाॻीतो बरसात सबबि ॻोठ नसीर ख़ान भयो में ख़ुदाबख़्श सब्ज़ोई ऐं वारिस सब्ज़ोई जा बरसात सबबि घर ड्रही पट थी विया, जंहिं सबबि साॻिए ॻोठ में बेघर थी वियलनि जो अंग वधी 6 थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हूर ओगाही मूजिबि लाॻीतो बरसात सबबि ॻोठ मारख भयो में बि मुसलसल तेज़ बरसात पवण सबबि इमाम बख़्श भयो, अलीमोर ऐं मारख भयो समेत 7 ॼणनि जा घर किरी पिया। तेज़ मींहुं पवण सबबि ॻोठ धणी बख़्श ओगाही ऐं ग़रीबाबाद में बि 5 घर ड्रही पट थी विया, जॾहिं त बेघर थी वियल मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार पट ते वेठल आहिनि। सिंध हुकूमत पारां हर ज़िले जे डिप्टी कमिश्नर्स खे बरसात मुतासिरनि जी सहायता लाइ 1 करोड़ 40 लख रुपया ॾिना विया आहिनि, पर ज़िले इंतिज़ामिया पारां बेघर थी वियल मुतासिरनि खे को बि रिलीफ मुहैया नाहे कयो वियो। बरसाती पाणी सबबि कारोबारी मर्कज़ बंदि हुजण करे माण्हू बुखूं काटे रहिया आहिनि। हुननि फौरी तौर वाहुर जी अपील कई आहे। खैरपुर में लुकमान पाड़े जे रहवासियुनि बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ रेलवे ट्रैक ते एहतजाजी धरणो हणी म्यूनिसिपल ऐं पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि मुज़ाहिरीन चयो त 1 हफ़्ते खां जारी बरसात सबबि घरनि अंदरि पाणी जमा थी वियो आहे। संदनि घर किरी पिया आहिनि, पर ज़िले इंतिज़ामिया मंज़र तां ग़ाइबु आहे। हुननि चयो त वज़ीर आला सिंध जे हुक्मनि बावजूद बि ज़िले इंतिज़ामिया बरसात मुतासिरनि सां कंहिं बि क़िस्म जो सहकार न पई करे। मुज़ाहिरीन वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त बरसाती पाणी नेकाल कराए बेचैनी ख़त्म कई वञे। कराची जे गाज़ी ॻोठ बचायो तहरीक पारां ई ब्लॉक खे मिसमार करणु, एंटी इंक्रोचमेंट पुलिस, सिंध पुलिस ऐं रेवेन्यू अमलदारनि पारां कयल ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ 33हें ॾींहुं बि एहतजाज जारी आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख़्श ख़ास खेली मूजिबि डॉक्टर अल्ताफ़ मेमण ऐं लाला शबीर पठान जी अॻवानी में एहतजाज जारी आहे। मुतासिर कैंप ते सियासी समाजी अॻवाननि डॉक्टर अल्ताफ़ मेमण, मोहम्मद रमज़ान ब्रोही, राजा बुर्डो, दानिश भट्टी, पप्पू सियाल, मोहम्मद उमर पंवर ऐं सरफराज़ शाहानी समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त हुकूमत सिंध जी कहिड़ी बेहसी आहे जो को बि नुमाइंदो कैंप ते अचण लाइ तयार नाहे। मुसलसल ॻोठाणा पंहिंजे जाइज़ मुतालबनि लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। हुननि चयो त सिंध हुकूमत खे घुर्जे त हू गाज़ी ॻोठ जे रहवासियुनि जा मुतालबा तस्लीम करे हिन ॻोठ खे लीज़ ॾेई ई ब्लॉक जे रहवासियुनि खे माणकाणा हक़ ऐं तहफ़ुज़ जी ज़मानत ॾिए। ॿी सूरत में पुरअमन जदोजहद जारी रहंदी। मातली वेझो फुलेली कैनाल मां 70 वरियनि जे पीरसन जो लाश हथ आयो, जंहिंजी सुञाणप मातली जे जमील कॉलोनी वासी रतियो कोल्ही तौर थी आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर शहर वारे फुलेली पुल भरिसां फुलेली कैनाल में लाश रखी लुढ़ंदो ॾिसी शहरनि लाश खे कढी पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं बाद पुलिस लाश खणाए तालक अस्पताल आंदो, जिते संदसि सुञाणप रतियो कोल्ही तौर थी आहे। पुलिस मूजिबि रतियो कोल्ही पेर तिरकण सबबि फुलेली कैनाल में किरी ॿुॾी फोत थियो आहे। नवकोट ऐं उन जे आसपास बहिराड़ीअ जी बरसात, ॻोठनि में समाजी तंज़ीम पारां खाधो ऐं टेंट विरहाया विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद बजीर मूजिबि हुकूमत पारां मुतासिर इलाइक़नि में के बि इमदादी कार्रवायूं न कयूं वयूं आहिनि ऐं न ई मुतासिर माण्हुनि जी का सार लधी वई आहे। अहिड़ी सूरतहाल खे ॾिसंदे ख़दीजतुल कुबरा वेलफेयर ट्रस्ट पारां नवकोट ऐं आसपास जे इलाइक़नि में 4 ॾींहनि खां खाधो फ़राहम कयो पियो वञे। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हाफ़िज़ अब्दुर रहमान क़ाइम ख़ानी चयो त हिते बरसात मुतासिर सख़्त परेशान आहिनि। असां हिन मुश्किल वक़्त में पंहिंजे भेणुनि ऐं भाइरनि खे अकेलो न छॾींदासीं। कंडियारो शहर ऐं उन जे आसपास वारनि इलाइक़नि में बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि।
ॻोठनि जा ॻोठ तबाह थी विया। शहर में टाउन ऐं पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबबि शहर में ॿोॾि जी सूरत-हाल आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन मल्हा मूजिबि ॻोठ आंदल सोलंगी में बरसाति तबाही मचाए छॾी। 100 खां मथे घर ड्रही पट पइजी विया। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण करण लॻा आहिनि। बखरी काबिल मंगरियो, इमाम बख़्श मंगरियो, कमाल देरो, माही भाण, सईदो बाग, गुलाम शाह ॻोठ, काणिया कल्होड़ा, पक्का घांगरा ऐं ॿिया ॻोठ पाणी जी लपेट में अची विया आहिनि। जॾहिं त कचे जे इलाइक़नि में ॻोठ दाऊद सामटियो, ॻोठ गुलाम जूणे जो, ॻोठ बशीर जूणे जो, ॻोठ जाफ़र माछी ऐं ॿिया ॻोठ पाणी हेठां आहिनि। इब्राहिम सामटियो, छुटल जूणे जो, मज़हर सामटियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां वटि हिन महल ताईं को बि चूंडल नुमाइंदो न पहुतो आहे। सदन जानियूं ख़तरे में आहिनि। MPA सैयद सरफराज़ शाह ऐं ॿियनि वस वारनि खे मदद जी अपील कयूं था। मलकानी शरीफ़ वेझो पुराण नदी में पाणी जी चाढ़ ख़तरनाक सूरत-हाल इख़्तियार करे वई। पाणी कपरनि ते पहुची कमज़ोर कपरनि खे टोड़े रहियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर विशाल रिबारी मूजिबि पुराण नदी में चाढ़ सबबि भरपासे जे सवे ॻोठनि जा ॻोठाणा ख़ौफ़ में विकोड़जी विया। ॻोठ दोदो ख़ान सरकाणी, जियो रिबारी, बाबू माछी, रहीम ख़ान नोतकाणी, अमीर बख़्श कलोई, बबर कलोई ऐं मेहराब चांडियो समेत सवे ॻोठनि खे ख़तरो वधी वियो। ॻोठाणा लॾ पलाण करे घर ख़ाली करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं रवाना थी विया। ॻोठाणनि मूजिबि कंहिं बि वक़्तु पुराण नदी खे घारो लॻी सघे थो, जंहिं करे वॾी तबाही थींदी। जल्द हंगामी तौरु मशीनरी मोकिले तबाह थियण खां बचायो वञे।